पीपी अॻवान मंज़ूर वसाण चयो आहे त पीटीआई में अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि जेके सपोर्टर इमरान ख़ान जा पर माण्हू कंहिं ॿिए जा हूंदा आहिनि। पंहिंजे बयान में मंज़ूर वसाण चयो त मुल्क में मार्शल लॉ जो को बि इम्कान कोन्हे जॾहिं त मूंखे आम चूंडुनि जो वक़्तु नज़र अची रहियो आहे। चूंडूं 6 महीननि खां 1 साल ताईं मुलतवी थी सघनि थियूं छो त अॻु में एहतिसाब लाइ वक़्तु घुरियो वेंदो, पोइ चूंडूं थींदियूं वेंदियूं। हिन चयो त पीटीआई जा कुझु अॻुवाण जेल वेंदा ऐं कुझु लिकल हूंदा। उन्हनि में अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके सपोर्टर इमरान ख़ान जा हूंदा, माण्हू कंहिं ॿिए जा हूंदा। संदसि जो चवणु हो त इमरान ख़ान सां 5 खां 10% माण्हू बि न रहंदा। उन्हनि खे जीअं राति जे ऊंदहि में आंदो वियो हो, कढियो बि ईअं ई पियो वञे। न कोई अवामी सतह न कोई लीडरशिप सतह, पार्टियाँ और नहीं बनेगी और उस पर क़यादत कुछ मुख्तलफ करके इस पीटीआई में कुछ लोग जाएंगे जो तोड़ फोड़ के बाद। हर खबर पर वक्त खबर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।